बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ महिमानों ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। प्यारा ॿारो, 14 अगस्त उहो अज़ीम तारीख़ आहे जंहिं तारीख़ ते असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान अंग्रेज़नि जी बालादस्ती ऐं हिंदुनि जी अक्सरियत जे बावजूदु बि अल्लाह ताला जे फज़ल व करम सां क़ाइद आज़म जी अॻुवाणीअ में दुनिया जे नक्शे ते हिकु आज़ादु मुल्क तौरु नरवार थियो। प्यारा ॿारो, हीअ आज़ादी अलाह साईं जी वॾी नेमतनि मां हिकु नेमत आहे जंहिंखे हासिलु करण लाइ न सिर्फ़ु मुस्लमान मर्दनि पर मुस्लमान औरतुनि जो बि अहम किरदारु रहियो। आज़ादी हासिलु करण लाइ मुस्लमान न सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बल्कि माल मिल्कियत, पंहिंजा घर ऐं पंहिंजा बुज़ुर्ग बि पाकिस्तान जी आज़ादीअ लाइ क़ुर्बान करे छॾिया। तंहिं करे कंहिं शाइर पाकिस्तान खे हिन तरह भेटा ॾींदे चयो आहे त मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन, जिंद जान तो तां घोरे छॾियां, मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन। प्यारा ॿारो, असांजो क़ाइद मोहम्मद अली जिन्ना हिकु जुरातमंद ऐं बाहिमत अॻवान हो जंहिं अंग्रेज़नि जी लोध ऐं हिंदुनि जी लश्कर खे पाक सरज़मीन तां ललकारे कढियो ऐं 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते हिकु मालामाल मुल्क पाकिस्तान आज़ादु करायो। तंहिं करे असीं अज़ीम सरबराह खे ख़राज तहसीन पेश कंदे चऊं था त ही तुंहिंजो एहसान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म, ही तुंहिंजो एहसान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म, आज़ादु करायो पाकिस्तान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म। सभु कनि था तुंहिंजो एतिराम, सभु कनि था तुंहिंजो सलाम, सभु कनि था तुंहिंजो एतिराम, सभु कनि था तुंहिंजो सलाम, राज़ी तो ते रहमान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म। प्यारा ॿारो, अचो त अॼु असीं सभु अहद करियूं त असीं इल्मु हासिलु करे पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान खे तरक़ीअ जे बुलंदियुनि ताईं पहुचाईंदासीं। आख़िर में मां हीअ शेर चई पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। बिना जज़्बे बिना जाखोड़ जे मुमकिन किथे आहे, बिना जज़्बे बिना जाखोड़ जे मुमकिन किथे आहे, लखें क़ुर्बानियुनि खां पोइ मिलियो इनाम आज़ादी। कॾहिं ज़हनी ग़ुलामीअ खे पंहिंजे ज़हन में रखिजे, कॾहिं ज़हनी ग़ुलामीअ खे पंहिंजे ज़हन में रखिजे, 14 अगस्त ॾिए थो पाण खे पैगाम आज़ादी।